मलीर ज़िले के गडाप ऐं बिन कासिम तालुकनि में पानी की खोट शिद्दत अख्तियार करे वही है। वाटर सप्लाई में बासर माण्हू टैंकर भरे गरी रकम एवज़ पानी विकिरो करे रहा है, जैं सबब पानी गोठन ताईं नथो पहुंचे। आम गोठाणा तो हर रोज़ एहतजाज करे रहा है, पर हाँ पीपल्स पार्टी जा पुराना जियाला भी परेशान थी वया हैं। इन सिलसिले में यूनियन काउंसिल चूहड़ के गोठ रज़ा मोहम्मद जोखी के रहवासी जियाले गुलाम सिद्दीक पानी खोट का तंग अची यूसी चूहड़ के कब्रिस्तान में कबर खोटे जेरो लाश बणजी अनोखो एहतजाज किया, जंहिं इलाके वासी अचरज में अची विया। पीपीए जो जियालो एहतजाजन केतरा ही कलाक कबर में लेटी जीव भुट्टो जा नारा हणंदो रहियो, जंहिं बाद इलाके वासिन खेसि ज़ोरी कबर मां ॿाहिरि कढियो। उन मौके ते गुलाम सिद्दीक पार्टी क़यादत जे बेहैसियत रोई ॾिनो ऐं चयो त ज़िले काउंसिल कराची ॻोठनि खे पाणी पहुचाइण सिलसिले में मुकमल तौर ते नाकाम वई आहे। आउं पंहिंजे ॻोठ में पाणी जी खोट जे मामले ते ज़िले काउंसिल समेत चूंडियल नुमाइंदनि खे 2 महीननि खां आगाह करे रहियो आहियां, पर असांजे कंहिं बि अपील ते ध्यानु न पियो ॾिनो वञे। 2 सालनि खां वठी लाला असलम खे नज़र खे जेके काउंसलर मेंबर सलमान मुराद ताईं साजिद साहब ताईं हर माण्हू असां चयो बाबा पाणी कोन्हे। अॼु फ़ोनियूं कईसीं, दरख़्वास्तूं ॾिनियोसीं, बाबा असीं पीपल्स पार्टी जे जियाल आहियूं, वर्कर आहियूं, असां कम से कम ॿी त शइ घुरे पर पाणी त ॾियो।